अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कहाणी, कहाणियूं मुरतब सैयद ज़वार नकवी। छपाईंदड़ काविश ग्रुप ऑफ पब्लिकेशन B2 सिविल लाइन्स हैदराबाद सिंध। छापो पहिरियों मई 2000 ईस्वी। किस्त छहीं जी ज़रीना बलोच। ज़रीना बलोच 29 डिसंबर 1937 ईस्वीअ में मोहम्मद मूसा बलोच जे घर वाक़िअ अलहदाद चंद्र जे ॻोठु हैदराबाद में जनमु वरितो। हिन 1960 ईस्वीअ में काज़ी अब्दुल क़यूम स्कूल हैदराबाद मां सिंधी फाइनल पास कई। जॾहिं त 1964 ईस्वीअ खां लिखण जी शुरूआति कई ऐं संदसि पहिरीं तर्जुमो कयल कहाणी बूंद बूंद लाइ भटके टिमाही महिराण में शाया थी। हिन हेसी ताईं 12 खनि कहाणियूं लिखियूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ रिसालनि में शाया थी चुकियूं आहिनि ऐं उन्हनि खे सहेड़े तुंहिंजी ॻोल्हा तुंहिंजूं ॻाल्हियूं जे नाले सां किताब छपराए पधिरो कयो वियो आहे। उनखां सवाइ केॾो कारोबार जे नाले सां संदसि लिखियल टीवी ड्रामो बि टेलीकास्ट थी चुको आहे। हिन लिखण खां सवाइ अदाकारी ऐं सदाकारी बि कई ऐं हेल ताईं लॻभॻि 50 खनि ड्रामनि में कमु करे चुकी आहे। हिन जी हिकु ॿी सुञाणप गायका वारी बि आहे। हिन 1960 ईस्वीअ खां ॻाइणु शुरू कयो ऐं ॾेह तोड़े परॾेह में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। हिन खे कई एवॉर्ड तमग़ा ऐं तारीफ़ी सर्टिफिकेट मिली चुका आहिनि। हिन ही कहाणी लॻभॻि 10 वरियनि खां पोइ लिखी आहे। कहाणी लिखे जा लेख न हुआ। ज़रीना बलोच। मलूका घर जो कमुकार लाहे हिकु हथी अची अञा मस वेठी त मासी हूर बि जीअ जुती सिरक सिरक सां हलंदी अची मलूका जी भर वठी वेठी ऐं वॾो थधो साहु खणी चयाईं, मलूका, हाणे त माण्हुनि जे अख मां हया निकिरी वियो आहे। वॾे नंढे जी साञा बि कान अथनि। उन इहा मुई VCR त मुल्क फिटाए छॾियो आहे। न न्याणीअ जो हया शर्म न वरी ॾाॾी नानी जेॾी कंहिं पोड़ी जो। इजो हींअर बि तो वटि पे आयसि त 2 छोरा हुआ त ॻाढ़ा उन ई बाहि लॻेसि फटफटीअ ते वियापे बसि ज़रे घटि मूंखे चिपियूं थिए। आउं चङो जो हटी वियसि। विच रस्ते ते हो वॾो पथर छोरनि रांदि करण लाइ रखियो, तंहिं तां थाबिड़िजी वञी किरियसि। छोरनि खे को बि हया शर्म न पियो त खणी मूंखे हथ खां झले उथारीनि। पाण वॾा वॾा टहक ॾींदा विया। हा मासी, तूं सही थी चवीं। आउं पाण ॾिसां पई त असांजी सिंधी क़ौम जा ॿार बद खां बदतर थींदा पिया वञनि। उन में असां सभिनी जो ॾोह आहे। ग़लति मुआशिरे में पलजनि पिया। अजाई छुड़वागी मिली अथनि। माइट ऐं मास्तर बि उन्हनि खां डिॼनि था, छो त नंढपण खां पालना ई ग़लति कई वञे थी। सो उन्हनि खे पंहिंजनि माउनि भेणुनि लाइ इज़त कान्हे त तो पोड़ीअ जी छो कंदा। अमड़ चई सच थी। उन्हनि बाक़िरनि फरनि ते कंहिंजो ज़ोर कोन थो हले। मलूका, अमां पाणीअ ढुक प्यार त रिड़ी वञा शेखनि जे घर। मासी, अॼु सवेल ई कम ते पई वञी। हा मड़, 2 घर ॿिया बि कम लाइ मिलिया अथमि। घणनि माण्हुनि सां मिलण करे मिड़ेई पंहिंजो ग़म हल्को थियो पवे। आउं मासीअ लाइ पाणी भरे आयसि। पाणी पी मूंखे दुआऊं कयई। आउं मासीअ लाइ चिल्म ताज़ी करे रखंदी हुयसि। मिड़ई वेचारी ॿाड़ पूरी कंदी हुई। चयईं, चङो अमां, हाणे हलां थी। हिन मोए पेट जो दोज़ख भरणो आहे। कल्ह खां वठी अन्न जो दाणो बि पेट में न वियो आहे। तंहिं ते मलूका वटो लस्सीअ जो ऐं मानी आणे अॻियां रखियसि त मासी जे अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़ी पिया ऐं चवण लॻी, धीअ सदाईं आबाद हूंदीअ। अलाह साईं कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं कोन ॾेखारींदी। पोइ वेठी मानी खाइण ऐं मलूका लॻी पंहिंजे कम खे। ख़बर ई न पियसि त मासी केॾी महिल हली वई। ऐं मासी जो ईंदे वेंदे मलूका वटां भेरो पई कंदी हुई। चवनि था त मासी हूर जवानीअ में ॾाढी सुहिणी हुई। माण्हू संदसि सूंहं जा ढुक पिया भरींदा हुआ। माइटनि खे सिकी पिनी ॼाई हुई। खांसि पोइ हिकु भाउ बि ॼाओ होसि। जॾहिं 14 मां 15 में पेर पियुसि त मुखड़ीअ मां टिड़ी गुलाब जो गुल थी पई। संदसि हलण ईअं ॼण ढेल पई टिले। संदसि खिल ईअं जीअं कच कोडियूं पयूं छण छण कनि। संदसि रिहाण कस्तूरीअ जा राज वासे छॾींदी हुई। संदसि ॻाल्हाईंदड़ अखियूं हर कंहिंजे दिलि में खुपी वेंदियूं हुयूं। हर कंहिं सां ईअं प्यारु कंदी हुई ॼण उन्हनि खे सदियुनि खां सुञाणंदी हुजे।
खेसि न गर्मीअ जी न सर्दीअ जी, सदाईं कंहिं न कंहिं कम में लॻी पई हूंदी हुई। संदसि जेॾड़ियूं बि संदसि संगत में सदाईं सरायूं पयूं लॻंदियूं हुयूं। मजाल जो संदसि का साहेड़ी साणसि रुसे। संदसि कारियूं अखियूं हर कंहिंखे चकमक वांगुरु पाण ॾांहुं छिकींदियूं हुयूं। संदसि रंग लहंदड़ सिज जियां सोनहरी हूंदो हो। माइटनि नालो रखियुसि हूर, हुई बि जहिड़ी हूर। जवानी दीवानी ते संदसि चाचे जो पुटु चरियो थी पियो। हू खांसि 5 साल वॾो हो। उहो संदसि निहार मां सम्झंदे बि खेसि गाह ई कोन विझंदी हुई, पर दिलि ई दिलि में साणसि प्यारु कंदी हुई। ईअं अलबेलनि वांगुरु कंध धूण करे हली वेंदी हुई। संदसि सौट चाचे खां संदसि संग घुरियो, पर चाचेसि जवाबु ॾेई छॾियो, छो त हिन वीचारे वटि 20,000 कोन हुआ। हूर खे जॾहिं हुन ॻाल्हि जी ख़बर पई त कुमाइजी वई, छो त संदसि प्यार बि सौट सां हो, पर हिन कॾहिं बि हुनजो इज़हार न कयो हो। हिकु ॾींहुं संदसि सौट ॿनीअ ॾांहुं वेंदे खेसि चयो, हूर, आउं तोखां सवाइ मरी वेंदुसि। चाचो तुंहिंजे संग जा पैसा पियो घुरे, जेके मूं वटि आहिनि ई कोन। आउं खेसि ॿनीअ जो टुकुरु लिखियो थो ॾियां, तूं छा थी चवीं? चयमि, मुनू, आउं छा चवां, जेका बाबे जी मर्ज़ी। पाण वटि त धियूं ॿकिरियुनि ढॻियुनि जा विकामंदियूं आहिनि। ख़बर नाहे बाबे जे दिलि में छा आहे, ऐं उहा बि ख़बर नाहे त किथे सौदो करे छॾियो अथसि। तूं पाण खे छो थो हलाक करीं? तुंहिंजी भेण बि त चाचे टकनि ते विकिणी, 50 सालनि जे पोड़े खे ॾिनी। तूं त ॾींहंनि में कुछी आहे त अॼु तुंहिंजी ॻाल्हि हुजे हा। ईअं चई हूर जे अखियुनि जा बंद भॼी पिया। हीअ लूह ॾेई घर ॾांहुं मोटी। मोहरम, जंहिंखे हूर प्यार मां मुनू चवंदी हुई, खेसि ॾिसंदो रहिजी वियो। हिकु ॾींहुं संदसि पीउ खेसि 20,000 में विकिणी छॾियो। परीं ॻोठ जे हिकु वॾी उमिरि वारे विचोले ज़मींदार खेसि ख़रीद कयो, छो त खेसि औलाद कोन हो ऐं पोइ ॾींहं ॿधिजी विया। हीअ 60 सालनि जे पोड़े सां लाऊं लही अची टपके अंब जियां पोड़े जे कच्छ में किरी। कुछे जहिड़ी भित। केॾांहुं विया संदसि अंगलारा त केॾांहुं वियो संदसि जोभन ऐं जवानी, केॾांहुं वियो संदसि सौट मुनू ऐं केॾांहुं वयूं सरतियूं साहेड़ियूं। हिकु भेरे हिकिड़ीअ साहेड़ीअ खेसि चयो बि हो त तूं मुनू सां शादी करे छॾ। हिन चयो त मुनी बाबा, अहिड़ो त ॾिंगो आहे जो मुनू खे ऐं मूंखे कारोकारी करे मारे छॾींदो। मुंहिंजी टकनि ते ॿिए हंधि शादी करे बि छॾींदो, ऐं घटि में घटि ॿिए हंधि शादी बि करे छॾींदो त घटि में घटि मुनू त जहिड़ो हूंदो। आउं त नका हूंदसि मोहन गॾु न जीअरनि गॾु। उहा हुई मासी हूर जी कहाणी, जेका हिकु ॾींहुं मासी ख़बर नाहे कहिड़े पूर में हुई जो मूंखे ॿुधायई। ईअं कॾहिं कॾहिं दिलि ते को पहो चढ़ी ईंदो हुउसि ऐं आउं पुछंदी हुई मांसि त पुराणियुनि यादगिरियुनि मां ॿुधाईंदी हुई, ऐं ईअं संदसि मनु हल्को थींदो हो। हिकु भेरो पुछियोमांसि त मासी, शादीअ खां पोइ हुन पोड़े सां वक़्तु कीअं गुज़ारी? थधो साह भरे चयाईं, अम्मा मलूका, विकाणल घोड़नि कहिड़ा मुल, जेकी तक़दीर में हो सो थियो। हुन सां मुंहिंजो लिखियो हो, पर लाऊं मुनू सां लहणियूं हुयूं, लिखीअ जो लेख ई कोन हो। वटसि रोकड़ा 20,000 कोन हुआ जो हू ग़रीब हो। हाणे त न्याणियूं लखनि में विकामनि थियूं, पोड़ा अयाशीअ लाइ, ऐं ॿियो हिक ॿिए जे ज़िद में ॿनियूं माल बि विकिणी सुहिणियूं छोकिरियूं ख़रीद करियो शादी कनि था। भला मासी, मुनूअ जो छा थियो? अम्मा, ॿुधो अथमि त उहो घर छॾे वञी धाड़ेलनि सां गॾिजी धाड़ेल थियो। मन उथी वियुसि उन्हनि पटनि ते कीअं ज़ाले हा, जिते मुंहिंजा लंघ घस घेड़ हुआ, जिते असां गॾिजी रांदियूं कयूं। असांजी त सची अखियुनि जी प्रीत हुई। रुगो हिक ॿिए सां निहार वसीले सवी ॻाल्हियूं ॾोरापा ॾींदा ऐं अंगल कंदा हुआसीं। जे मूंखे अहिड़ी कल्ह हुजे हा त आउं मुनू ॾांहुं असुलु निहारियां कान हा। मासी, पोइ छा थियो? मलूका ॻाल्हियूं न पुछ सूरनि जूं, अदलूअ मूंखे भातो त घणो ई, पर मुंहिंजे रूह ते चढ़ियो ई कोन। हिन मुंहिंजी दिलि खे कीअं सम्झायां हा, साणसि दिलि ई कान लॻी। अखियुनि अॻियां रुॻो मुनू हूंदो हो, जंहिंसां प्रीत जो पुख़्तो पेच पियल हो, जंहिंसां नीअ जो नातो हो, राति ॾींहुं जंहिंजे अॻियां पई खिलंदी हुयसि।
ऐं ज़रे ज़रे ॻाल्हि ते बहानो बणाए खिलका खिजका कंदी हुयसि, जंहिंसां रुसण परचण हो। हिकु ॾींहुं मुड़ुसु ॿनीअ ते वियो त उते ॿिनि ॼणनि जेके ॿुट ॿधल हुआ तन दिलूअ खे कुहाड़ीअ जी हिक ई धक सां मारे छॾियो ऐं रनज़ाल थी वियसि। कातिलनि खे कंहिं बि कोन ॾिठो। ॻाल्हि खे ईअं ॻी विया जीअं को नेराने माण्हू मखण जो चाणू ॻीहंदो आहे। मूंखे त दिलि में धकु लॻी वियो त उहो तर जे वॾेरे जो कमु हो, छो त हुन मूंखे धूतीअ जे हथां पे न्यापा कया हुआ। पर मिठी बि माठ मुठी बि माठ, छो त जॾहिं खां टकनि ते पणिजी आई हुयसि त वरी बाबे जन वटि न वेई हुयसि, ॼण उन्हनि भेणनि ते ॼाई ई कान हुयसि। माइटनि में उहे धियूं वींदियूं आहिनि जेके वड़ करे ॾिबियूं आहिनि, या वरी अधे बधे ते पंहिंजनि खे। ही त धारियूं ज़ाती बि हिकिड़े भेरे अमड़ नंढे भाउ जे हथां सचो गिहु ऐं कुझु ॿियूं सूखड़ियूं मोकिलियूं हुयूं, से बि अदलूअ वठी उछलाए छॾियूं। मूं हिकिड़ो अखर बि न कुछियो, छो त विकाणियल औरत ॻाल्हाईंदी कान्हे, जहिड़ी गूंगी गाए। कुझु ॾींहंनि खां पोइ वरी हिकिड़ी पोड़ी मूं वटि फोटा सोपारियूं रुमाल में ॿधी खणी आई त ही तोखे वॾेरे जान महमद मोकिलियूं आहिनि ऐं सलाम बि ॾिना अथसि। मूंखे बाहि वठी वई। मूं चयोमांसि त उन ई मुॼूअ खे चओ त मुंहिंजो मुड़ुसु माराए मूंखे रनज़ाल करे हाणी हलियो आहीं मूंसां इश्कु करणु, उहो तरीअ तेल ई कोन थींदो। ॿिए भेरे वरी माई हथां चवाए मोकिलियाई त तोखे खणी अयाशी करे बोह में विझी साड़ाए छॾींदुसि। तुंहिंजी हुस्न मूंखे साड़े ख़तमु करे छॾियो आहे। चओ छा थी चवीं? मूं चवाए मोकिलियोमांसि, अहिड़ो बहादुर ऐं मुड़ुसु माण्हू आहीं त हलियो अचु। लॻसि बाहि। सो हिकिड़े ॾींहुं हिकु दोस्त धाड़ेल सां मूंखे खणणु आयो। ऐं भित तां टप ॾियण जे आवाज़ ते जागी पियसि। सोचणु लॻियसि त हाणे छा करियां। भुल में फ़ैसिलो करे वरितो। मों त ॾियणो हो। सो ऊंदहि में कुहाड़ी जेका राति जो पाण सां भर में रखी सुम्हंदी हुअसि, सा खणी सिरकी ॿिली पेर करे खट हेठां वेही रहियसि। जीअं ई वॾेरो खट जे पासे आयो तीअं मूं झड़प ॾेई कुहाड़ी वाहे कढी ॻिची वञी परे पियसि त ॿिए मुड़ुसाले अची मूंखे भुजनि खां झलियो ऐं चयाई मथां वई आहीं। त मूं आवाज़ु सुञातो जेको सदाईं मुंहिंजे कननि में चंग वांगुरु पियो ॿुरंदो हो। मूं यकदमि दांह करे चयो, मुनू। मुनूअ जे हथ मां कुहाड़ी किरी पई। मूं बत्तीअ जी वटि मथे करे मुनूअ खे ॾिठो। मुनू भाकुर पाए चयो, सोट अॼु तूं मुंहिंजे हथां मरी वञी आहे। पोइ मुंहिंजे निड़ ते चुमी ॾेई चयाई, वॾेरे जे चवण ते मूं ई तुंहिंजे घोट खे मारियो, पर मूंखे उहा ख़बर न हुई त हीउ तुंहिंजो घोटु आहे। मूंखे त वॾेरे चयो हो त हीउ मुंहिंजी भेण सां इश्कु करे थो, हिन खे मारणो आहे। वॾेरो मुंहिंजो दोस्त हो, कई भेरा वटसि पनाह वठी चुको हुअसि, सो उहो कमु मूं पाण ते खयो। ईअं चई वॾेरे खे खणी दर खोले ॿाहिरि निकितो। ॿाहिरि सन्नाटो लॻो पियो। वॾेरे जो लाश खणी ख़बर न आहे केॾांहुं हलियो। मलूका उहे अथई सूरनि जूं ॻाल्हियूं, सूर बि सूरनि जहिड़ा, पूर बि पूरनि जहिड़ा। ॻोठु छॾे लिकी अची शहर में पनाह वरिती अथमि, छो त बाबा जन वटि वञा हा त वरी विकिरो थी वञा हा। वरी कंहिं पोड़े खां हज़ारे रुपया वठी विकिणी छॾिना। अदलूअ जो ॿियो वेझो को बि मिट माइट कोन हो। वञा त केॾांहुं वञा। हाणे थांव ॿुहारो करियो पई गुज़ारो करियां।